अल्लाह ताते कावड़ अल्लाह बेरी अल्लाह के नाराज न कयो। अचो अल्लाह जे दरवाजे ते पढ़ो अल्लाह साईं जी निमाज। दुख थींदो आ गोठन में शहरन में नजर कंदा हूं बेनिमाजी घणा निमाजी थोड़ा। किन मां गलत गलाया बा ता नथा गलायो छो भला आहे न बा निमाजी थोड़ा बेनिमाजी घणा। यह गाल मां भी पांजी नथो कया अल्लाह कुरान में भी बयान कई। काते ऐलान कदे फरमाई कुल हुवल्लज़ी अंशाकुम वजअल लकुमुस्समअ वल अबसार वल अफ़ईदत क़लीलन मा तशकुरून। क़लीलन मा तशकुरून थोड़ा जेके अल्लाह जो शुक्र कन था। शुक्र को मुराद सब तफसीर लिखन था माना निमाज थोड़ा पढ़न था। यो नाए शुक्र मता समझो हा मानी खाई करे डाकारो दई वरी चवंदो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। यो ज़बान जो छड़ो शुक्र थियो। निमाज पढ़दो सब उज़वन जो शुक्र थी वेंदो वाह। पर कुरान तो चवे थोड़ा निमाज पढ़न था वलाकिन अक्सर अन्नास ला यशकुरून। घणा माण्हुनि जेके अल्लाह जी निमाज नथा पढ़न। वक़लीलुम मिन इबादी यशकुर थोड़ा जेके अल्लाह जा बाना निमाज पढ़दा हन। बेनिमाजी घणा वरी फूक जी घुमदा हन चवंदा आहिनि असांखे भला हूं। अबा बेनिमाजी भलो न अथव बेनिमाजी सुठो न अथव मां तो चवां बेनिमाजी किनो अथव। इहो किनो मां नथो चवां मुझे नबी साईं जे ज़बान पाक जा लफ़्ज़न। आवाज़ सॼी दुनिया जूं ज़बाना कूड़ियूं थी सघंदियूं आहिनि हथ खड़ो करे चओ मुझे सुहिणे साईं जी पाक ज़बान सची आहे। चओ ज़ोर सां चओ नबी साईं जी पाक ज़बान मुबारक सची आहे। इन ज़बान सची जे मुतल्लिक़ हिकिड़ो अजीब वाक़ियो आहे। हिकिड़ी अम्मा नबी साईं जे दरबार में वेठी रोए पई। साईं जन फरमाइनि था अम्मा छो रोईंदी वेठी आहे। चवण लॻी सुहिणा मुंहिंजो नंढड़ो पुटु फौत थी वियो आहे रोवां थी त अलाए जन्नत में आहे अलाए जहन्नम में आहे। सा बि चवनि था जॾहिं अम्मा इहा ॻाल्हि कई असां ॾिठोसीं नबी साईं पंहिंजूं अखिड़ियूं मुबारक बंदि कयूं रहमत जा हथ खयूं रहमत जा हथ हेठि करे अखिड़ियूं मुबारक खोले करे फरमायूं अम्मा मां तुंहिंजे बचे खे ॾिठमि जन्नत में हूरा हुनखे हिंदोरनि में लोॾनि पियूं। अम्मा जो ॿुधो त मां खां टक निकिरी वियो। ऐं सा बि चवनि था नबी साईं अम्मा सां हीअं बि ॻाल्हि आहे मां ॿी बि ॻाल्हि ॿुध तूं बि पंहिंजूं अखियूं बंदि कर मां मोहम्मद रहमत जा हथ खणा दुआ घुरां तूं बि पंहिंजे बचे खे जन्नत में अखियुनि सां ॾिस। चवण लॻी सुहिणा मां न ॾिसंदमि। वरी ॿीहर नबी साईं फरमायसि जे ॾिसे त मां दुआ घुरां। चवण लॻी मां न ॾिसंदमि। उतां हली त खिलंदी अचे पई सहेड़ियूं पुछा कनिसि पियूं वञे पई रोईंदी अचे थी खिलंदी कहिड़ी ॻाल्हि आहे। चए मां नबी साईं जे दरबार में वियमि नबी साईं खे अर्ज़ु कयुमि त मुंहिंजो नंढड़ो पुटु फौत थी वियो आहे अलाए जन्नत में अलाए जहन्नम में आहे। नबी साईं अखिड़ियूं मुबारक बंदि कयूं रहमत जा हथ खयूं फरमायूं तुंहिंजे बचे खे ॾिठमि जन्नत में हूरा हुनखे हिंदोरनि में लोॾनि पियूं। चए भला नबी साईं ॿियो बि कोई तोखे फरमायो। चए नबी साईं ईअं बि फरमायो जे तूं बि ॾिसे त मां दुआ घुरां। चए तो छा चयो। चए मां इनकार कयो। सभु चवण लॻा चरी थी पई इनकार छो कई अखियुनि सां ॾिसे हां। चवण लॻी चरी मां न आहियां चरियूं तव्हां आहियो जे ॾिसां हां चइबो त पैगंबर जी पाक ज़बान ते मूंखे पत न ही ख़ुदा जो कसम मां अखियुनि सां ॾिसां मुंहिंजूं अखियूं त कूड़ियूं थी सघंदियूं आहिनि पर मुंहिंजे मोहम्मद साईं जी पाक ज़बान सची आहे। नबी साईं जे ज़बान पाक जा लफ़्ज़नि हिकिड़े बेनिमाज़ीअ जी बदबू ऐं नुहूसत पूरे पाड़े जे मथां 40 ॾींहं ख़तम न थींदी आहे। जंहिंमां बदबू बि निकिरे नुहूसत बि निकिरे इहो भलो चइबो अबा। अॼु हेॾे वॾे जलसे में मूंसां वाइदो कयो हथ नथो खणायां पर इहे ज़बान सां लफ़्ज़ चओ
इंशाअल्लाह जेसी ते हयाती आ रब जी निमाज़ न छॾींदासीं। चओ सभई इंशाअल्लाह रब जी निमाज़ न छॾींदासीं। हिकिड़ा वरी चवंदा आहिनि अॻे निमाज़ पढ़ी कोन्हे का, हाणे पढ़ंदासीं अलाह क़बूल कंदो अलाए न कंदो, बेली अलाए वारी ॻाल्हि छॾे ॾियो। हिकिड़ा वरी चवंदई यार गुनाहगार हूं रब गुनाह माफ़ कंदो अलाए न कंदो, या अलाए वारी ॻाल्हि छॾे ॾियो। छो त अल्लाह हुक्म कयो मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे बाननि सां हिकिड़ी ॻाल्हि ॻाल्हाए। साईं कहिड़ा तुंहिंजा बाना मां कहिड़ी ॻाल्हि ॻाल्हायां। कुरान में आयत नाज़िल थी फरमाई कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। गुनाहगार बन साइया गाल गाला चवेन ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मां रब जी रहमत में ना उम्मीद न थियो, उम्मीद रखी अचण तांजो कमा, माफ़ी गुनाह जो तांजो कमा। वलो कान ज़बदुल बहरे समुंड दरिया जे झग जे दाता जा गुनाहनि सभई गुनाह तांजा तांखे माफ़ करणु मां अल्लाह जो कम आहे। अचो अल्लाह जी निमाज़ पढ़ो, सजदो कयो, ॾिसो अल्लाह तव्हां सां कीअं थो महिरबानी करे। मां त ईअं अर्ज़ु कयां तव्हांखे मोकल ॾियां थो, मतां को ॿियो मौली साहब तव्हांखे मोकल न ॾे, मां तव्हांखे इहा मोकल ॾियां थो। बांग ॿुधी घर खां निकिरो, निमाज़ जी नियत बि न कयो, इहा तव्हांखे मोकल ॾियां थो। निमाज़ जी नियत बि न कयो, मस्जिद में अची तव्हां सजदो कयो, ॾिसो अल्लाह तव्हां सां कहिड़ी थो महिरबानी करे। अची छड़ो अल्लाह जो सजदो कयो, ॾिसो रब तव्हांखे कीअं थो तव्हां सां महिरबानी करे।